घोड़की सिंध जे रांदियुनि वारे खाते पारां रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर जी हिदायतुनि ते बेनज़ीर पाक घोड़की में अवाम खे तफ़रीह फ़राहम करण लाइ सिंध जे नाले वारे मलह पहलवाननि विच में मलाखड़ी जो मुक़ाबिलो करायो वियो, जंहिंजो ख़ासि महिमान सेक्रेटरी स्पोर्ट्स जलालुद्दीन महर हो। जिते एज़ाज़ी महिमान सरदार अली अहमद ख़ान घुटो, मीर मोहम्मद कलोड़ो, निसार अहमद चांडियो, इख़लाक़ अहमद मेमण ऐं ॿिया हुआ। मलाखड़ी जी मुक़ाबले में पहिरीं पोज़ीशन मंठार बुगटी उर्फ़ मोहम्मद सिद्दीक़ हासिल कई, जंहिंखे 50,000 रुपया नक़द ऐं ट्रॉफ़ी ॾिनी वई। ॿी पोज़ीशन ख़ान ऐवान हासिल कई, जंहिंखे 30,000 रुपया नक़द ऐं ट्रॉफ़ी ॾिनी वई। जिते टीं पोज़ीशन माणींदड़ मलक ॾिनो खे 20,000 रुपया ऐं ट्रॉफ़ी ॾिनी वई। इन मौक़े ते महिमान ख़ासि सेक्रेटरी स्पोर्ट्स जलालुद्दीन महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मलाखड़ो सिंध जे मशहूरु क़दीमी ऐं सक़ाफ़ती रांदि आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर जी हिदायतुनि ते मलाखड़े जो टूर्नामेंट मुनक़द कयो वियो आहे त जीअं घोड़की जी अवाम खे तफ़रीह फ़राहम करे सघिजे। हुन चयो त सिंध हुकूमत सिंध जे मशहूरु ऐं सक़ाफ़ती रांदियुनि कबड्डी, मलाखड़ो ऐं ॿियनि खे उजागर करण लाइ सिंध जे हर ज़िले में टूर्नामेंट मुनक़द करे रही आहे त जीअं नई नस्ल खे सिंध जी सक़ाफ़त खां आगाह करे सघिजे। हुन चयो त रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि, उते अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। मुस्तक़बिल में भी अहिड़ा प्रोग्राम मुनक़द कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।